जी रतणी सुकाए छॾी अथई। अरे नंढड़ा जन के बरसा विहार वठी जी कचौरी करी। ए नंढड़ो ॿार आ, कहिड़ो वॾो आ? ओए पासो खणी करी न खानो ख़राब असली पुटन के वठी खारा। बाकी मां सभिनी जो नौकर आहियां जो रात ॾींहुं पियो गहा असली। अजय तोबा अला साईं। माण्हू आहे छा? अबा ॻोठ में बेज़ार थी पियो हूंदे पुट? न चाचा बेज़ार त कोन थियो आहियां। अबा शहर जे माण्हुनि खे ॻोठ में वरी कहिड़ो मज़ो? चाचा इहा ॻाल्हि न आहे, हिते बि ॿार पढ़नि त मूं लाइ मज़ो आहे, बाक़ी बेकार वेहण त मूंखे बि थो वणे। ॿार पढ़नि न पढ़नि तोखे पघार सां कमु, सो त सरकार तोखे पई ॾींदी पुट। हा चाचा इहा ॻाल्हि बि सही आहे, पघार जे करे त माण्हू नौकरी थो करे। पोइ बाक़ी मास्टर ॿारनि खे स्कूल में न छॾींदा त तूं छा कंदे पुट? मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे चाचा त स्कूल में हिकु अधु ॿार हुजे त मुंहिंजो पघार हलाल थी वेंदो। पर हिकिड़ो ॿार बि किथां अचे? हा मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे उर्स, सो बि हिते कोन रहे पुट। चाचा अव्हां जो पुटु आहे किथे चाचा? मूं त ॾिठो न आहे हुनखे। मानस जे गुज़ारे वञण खां पोइ हुनखे मासी न पायो, हिते रहे कोन, भॼो वञे मासी वटि पुट। हा चाचा अञा त नंढड़ो हूंदो चाचा। न माशाल्लाह जवान अची थियो आहे, पर ॾुख रुॻो इहो अथमि त मूंसां गॾु कोन थो रहे पुट। अय्यम्मा सारा, अय्यम्मा किथे आई? आई भली करे आई मासी, भली अमड़े भलायूं हुजनि अमड़े, खुश चाक चनी थिया। आई लथ लथी ॾिसजी, आई चाक त आहीं न? आई हा मासी आऊं त चाक आहियां। आई नको, आई अॻे खां त घणो लही चट थी वई आई छो करे? आई मुर्सां किथे वरी विड़ियो त कोन अथई? आई मासी छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, अच तूं वे हलिया। अयो तोखे त सॼी इन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बर आहे। इहो मूं वारो मुड़ुस मूंसां ठहियो वरी कॾहिं हो? हा मड़े बरोबर बरोबर। पर मां हिन भेरे आऊं बि अहिड़ो बिलो करे आई आहियां जो वेही रंग ॾिसजे। आई मासी सची सची मां सचे मुर्शिद अहिड़ा तावीज़ लिखी ॾिना आहिनि जो मुड़ुस तो वटि असुल ईअं ॿधो पियो हूंदो। बसि अलाह करे वेही मुर्शिद जी करामत ॾिसजाए न। बसि अलाह करे मासी दुआ कर। अच बिस्मिल्लाह। जंहिंमहिल मुड़ुस जी मानी पचाई तंहिंमहिल ही तावीज़ पाणी में विझी अटे में मिलाए छॾिजे। ऐं मासी सची मुर्शिद ॿियो छा चयो? अय्यम्मा हिसाब करे ॾिठाई। हा पोइ भला हिसाब में का ख़बर पई? हा मड़े सचे मुर्शिद ॿुधायो त तुंहिंजे मुड़ुस जी दिलि पत्थर जी ठहियल आहे, इहा जल्दी मेण कान थींदी अम्मा। ऐं मासी पोइ ये तावीज़ बि असर कोन कंदा? हा ऐं अम्मा कंदा पर थोरो देर सां। हा बाक़ी जे तोखे तकड़ हुजे त पोइ अम्मा। ऐं मासी ईअं न कर, हाणे खणी ॿुधाए ठहियो। ऐं कारो इल्मु जल्दी असर कंदो आहे। हा पर मां उन जे लाइ ॾोकड़ा खपनि घणा। ऐं मासी एतिरा पैसा आऊं किथां आणींदसि? बसि त पोइ तुंहिंजे लाइ इहे तावीज़ ई चङा आहिनि, इहे बि नेठि त हणी वञी हंधु कंदा। पर अलाह जी मासी कॾहिं? आई अमड़े तोखे बि तिरीअ ते बिश्त खपे। आई सचे मुर्शिद ॿुधायो त मां तुंहिंजो अहिड़ो भाग ई कोन्हे। मासी चङो भला हिननि तावीज़नि जा घणा पैसा थिया? आई ये 21 रुपया, ॿियो छा? आई मासी एतिरा पैसा? आई पत्थर खे थी पाणी करी
हे ये कम को टके पैसे में तो कोन थींदा न मड़े। बरोबर मासी बरोबर। चङो तो वे तां पैसा खणी थी अचां। अल्लाह करे सच्चे मुर्शिद जी ॻाल्हि सची थी। ॾिस जाए ना। लौंगा ओ लौंगा लौंगा अब यो बिठो ना हाँ बा अब ये बुधो से तुम्हारा बस शहर बनी हो बा अलाह जी यार मूंखे कहिड़ी ख़बर। तो सादर घाटी यारी थी वई हुयसि पछड़ी तो के बुधाए भी कोन वियो। यार आउं हिते हुसी कोन पोइ मोकिलाए कीअं हा। पर अब तोखे ॻाल्हि कई त हूंदई सब अब लौंगा के सब ख़बर थी पर पाण खणा छो तो ॿुधाए। ए लौंगा ॿुधाए खणी सभु पंहिंजा पाण में ई ॿियो। यार मूंखे ख़बर हुजे त ॿुधायांव न। बोलो मास्टर बिली ॿिया बाया पर अब ही चढ़ हर रोज पढ़ाया। अब सब हिन